आऊं कहिड़ो कयां बयानो, मूंखे दोस्त करे दीवानो, पोइ ॾिसंदो रहियो। दोस्तों, हींअर यादगार महफ़िल जो पंजो कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा शाइर आहिनि चाकर चांडियो। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं उस्ताद जलाल चांडी जी गायकी बि निराली आहे। दोस्तो, पुराणो अंदाज़ आहे, पुराणी वजद आहे ऐं पुराणो चवत आहे। दोस्तो, जवानी जा आवाज़ आहिनि, तव्हां ॿुधी ॾिसो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 2 शानी तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक, दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तो, हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां हाजी मिर्ज़ा ख़ुश्क सऊदी अरब खां, शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट खां ऐं असांजे पहिरीं प्यारे दोस्त मेहरदीन ख़ान कोटवाल राजस्थान इंडिया खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामराज जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। मोहब्बत मारे जो जिथे टुकुर खाए टिकी हाणे अहमद बोल इकी जॾा जती तो बधी पवई अखिन सुणा सुतरी तुंहिंजो अखियूं ॿई पाती अखिन सुणा सुतरी तुंहिंजो अखियूं ॿई पाती मारण लाइ मूं मरीज़ खे मुरादन न माफ़ी अखियूं अचनि पियूं इश्क ते रख पौधो ई साथी और अहमद अखियूं ॿई उदासी उमाल खे अचनि पियूं मारण लाइ
Jawani